मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं एक मस्जिद में 2 दफ़ा जमात करे सघूं था या न? हिकिड़ी मस्जिद में हिकु मरतबो जमात थींदी। कहिड़ी मस्जिद में? जंहिं मस्जिद जो इमाम मुक़ररु आहे, मुअज़्ज़िन मुक़ररु आहे, उन मस्जिद में हिकु मरतबो ई जमात थींदी। मसलन तौर असां ज़ोर जी नमाज़ पढ़ीसीं न, जमात थी वई 2 बजे। हाणे कोई सूफ़ी जो टोलो हितां मस्तूई माला वारो ना अचे त साईं असां पंहिंजी जमात था कयूं। जेकॾहिं अगरि इहो रेशो असां खोलियोसीं न त पब्लिक में सुस्ती अची वेंदी। हर को चवंदो साईं ठीकु आहे साईं हिकिड़ी जमात भले पंहिंजी करे वठे, असां पंहिंजी 3 बजे वञी ॿी जमात पढ़ंदासीं। त जमात जो वैल्यू ख़तमु थींदो, वैल्यू। उन मस्जिद में बिल्कुलु 2 जमात हिकु टाइम में करणु मकरूह तहरीमी अमल आहे। जे मस्जिद में नमाज़ थी वई आहे कहिड़नि बंदनि लाइ? उन महले वारे बंदनि जे लाइ। असां वटि ज़ोर जी नमाज़ थी वई, हाणे मस्तूई माला मां कंहिं बि बंदे जे लाइ मुनासिबु न आहे उहो अची करे इन ई असांजी मस्जिद में जिते हिते नमाज़ पढ़े थो हिते अची करे दोबारा जेको आहे इमामत कराई। छाजे करे? त ईअं जमात जो वैल्यू ख़तमु थींदो। हर हिकु बंदो चवंदो यार छॾी ॾिस 2 बजे नमाज़ आहे न, 3 बजे पंहिंजी जमात कंदासीं, वरी 3 टोलो 4 बजे पंहिंजी जमात कंदासीं। त जमात जो वैल्यू ख़तमु थींदो साईं। इहा सिर्फ़ु उन बंदे जे लाइ थोरी घणी इजाज़त आहे, उन बंदे जे लाइ जेको मुसाफ़िर आहे। कराची खां को बंदो आयो, उन सां गॾु पंहिंजा 5-6 साथी आहिनि, अची करे असांजी मस्जिद में बीठा, पर ॾिठो यार हाणे जमात निकिरी वई आहे, हाणे जमात जो अजुर त मिले। पोइ बि उन्हनि जे लाइ इहो मुनासिबु न आहे त हिन मुसले ते बीहनि या हिन मुसले जे साम्हूं किथे बीहनि। उन्हनि जे लाइ हुकूमत अलॻि वञी करे मस्जिद ॿिए के कोने में, मस्जिद ॿिए कंहिं कुंड में वञी करे जमात नमाज़ पढ़ाए सघनि था। उहो कंहिंजे लाइ? मुसाफ़िर लाइ। तव्हां शहरनि लाइ बिल्कुलु गुंजाइश न आहे। तव्हां शहरनि लाइ इहो हुकुम आहे त 2 बजे नमाज़ आहे न, फौरी टाइम अचो ऐं जमात सां जेको नमाज़ पढ़ो।